मलिकार चवंदासीं नाज़रीन ज़िक्र कंदासीं त हिन वक़्तु मुल्क में हिकु ॿी वायरल डिज़ीज़ जेका आहे उहा पकड़िजी रही आहे ऐं मॉन्की पॉक्स जंहिंजो नालो आहे। मॉन्की पॉक्स जे हवाले सां जेके आलमी इदारो आहे सिहत जो उहो बि चवे थो का दवा कान्हे का, ऐं सिंध हुकूमत जी जेका वज़ीर आहे डॉक्टर अज़रा पेचू उहा बि चवे थी त असां प्रिकॉशनरी असां क़दम खयां आहिनि ऐं क़दम खणी रहिया आहियूं। हिन वक़्तु मुल्क में 2 केस जेके आहिनि उहे ज़ाहिर थी चुका आहिनि। 17 अप्रैल ते पहिरियों केस ज़ाहिर थियो ऐं हिन वक़्तु 2 केस ज़ाहिर थिया आहिनि। जेका इंफॉर्मेशन असां कलेक्ट कई आहे हिन बीमारी जे हवाले सां उहा तव्हां सां शेयर कयूं था त मॉन्की पॉक्स जेका आहे उन में हथनि जे तरियुनि पेरनि जे तरियुनि ते ऐं जिस्म जे मुख़्तलिफ़ उज़वनि ते फलूकड़ा या फूकड़ा निकिरंदा आहिनि ऐं इन जी का बि दवा न आहे। तिबी माहिर चवनि था त हिननि खे न उन्हनि स्किन जे मथां उन फलूकड़नि उन्हनि फूकड़नि जे मथां न का दवा लॻाइणु घुरिजे, न उनखे का पटी ॿधणु घुरिजे, उनखे खुलियल छॾणु घुरिजे। ऐं हीअ बीमारी जेका आहे उहा माण्हूअ मां ॿिए माण्हू में मुंतक़िल थिए थी, ख़ासि तौर ते जॾहिं साह खणण दौरान उहो वेझो अचे थो या क्लोज़ कॉन्टेक्ट आहे या जेके जिन्सी नाता आहिनि उन्हनि सां बि इन क़िस्म जी बीमारियूं ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं मॉन्की पॉक्स जी ॻाल्हि कयूं त उहा बि पकड़िजे थी। ऐं हिन बीमारी मां कीअं बची सघिजे थो, हिन बीमारी जो हिन वक़्तु ताईं छाकाणि त जेको अलामतूं ॿुधायूं वञनि थियूं उन्हनि में ॿुधायो वञे थो त हिन में बुख़ारु निकिरंदो आहे, चेल में सूरु थींदो आहे, मथे में सूरु थींदो आहे। इन क़िस्म जी बीमारियुनि वायरल डिज़ीज़ छाकाणि त कोरोना जो तजुर्बो जेको आहे उहो पूरी दुनिया तमामु वॾो भोॻियो आहे ऐं उन मां घणियूं शयूं सिखियूं आहिनि। कोरोना खां पोइ ॼण त कंहिं भाङे या घणे भाङे चऊं त दुनिया तब्दील बि ज़रूरु थी आहे। असां राब्तो कयो आहे, हेल्थ एक्टिविस्ट आहिनि डॉक्टर अशोथामा असांखे जॉइन कयो आहे। डॉक्टर साहब प्रोग्राम में भलीकार चवां थो। महिरबानी डॉक्टर साहब अलामतुनि जे हवाले सां या प्रिकॉशन्स जे हवाले सां या हीअ बीमारी हूंदी छा आहे इन जे हवाले सां जेका असां मुख़्तसिर जेका इंफॉर्मेशन कलेक्ट कई हुई मुख़्तलिफ़ वेबसाइट्स तां उहा असां पंहिंजे नाज़रीन सां शेयर कई आहे। हिन वक़्तु पाकिस्तान में 2 केस ज़ाहिर थी चुका आहिनि मॉन्की पॉक्स जा ऐं मॉन्की पॉक्स जो को बि इलाजु न आहे ऐं इलाजु जेको आहे उहो सिर्फ़ु एहतियाती आहे। कीअं था ॾिसो इन सिचुएशन खे, असांजे सहूलियतुनि खे, असांजे जेको असांजो हेल्थ डिपार्टमेंट जो इंफ्रास्ट्रक्चर आहे उनखे ऐं इन क़िस्म जी बीमारियूं जॾहिं समाज में अचनि थियूं त पोइ असांजो समाज जेको आहे उहो उनखे कीअं फेस करे, उनखां कीअं बचे, इन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। मॉन्की पॉक्स जा हिन वक़्तु ताईं 2 केस ज़ाहिर थिया आहिनि डॉक्टर साहब। अलामतुनि जे हवाले सां जेका मूंखे ॼाण हुई उहा मूं शेयर कई आहे। जी डॉक्टर साहब। अच्छा, हाणे जेका हीअ बीमारी आहे जेके मॉन्की पॉक्स या वरी एम पॉक्स बि चवनि था, हाणे इन जो जेको आहे 2 हिकिड़ा इंट्रस्टिंग मामला बि आहिनि। मुंहिंजे ख़्याल में हिन ते जेका गुफ़्तगू थियणु खपे उहा उनजो जेको सॼो जेको पर्सपेक्टिव आहे उनखे सम्झण जे हवाले सां बि ज़रूरी आहे। मसलन एम पॉक्स हिकिड़ो या फिक्शनस डिज़ीज़ तौरु बि हिकिड़ो अर्सो सम्झी वेंदी हुई, जेका मशहूरु हैरी पॉटर सीरीज़ जो हिकिड़ो हिकिड़ी माना बीमारी तौरु उनखे उन्हनि ज़ाहिर कयो त उहा मुख़्तलिफ़ जानवरनि मां मॉन्कीज़ मां फैलिजे थी। लेकिन अॻिते हली जेको आहे इहा हिकिड़ी रियल वर्ल्ड बीमारी जे तौरु बि साम्हूं आई आहे, पर इहा हिकिड़ी हद ताईं चई सघिजे थो त इहा एॾी ख़ुशाईंदा आहे जो इहा इनखे रेयर डिज़ीज़ जेके चइबियूं आहिनि या हिकिड़े तमामु थोरे तइदाद में माण्हुनि ते असरअंदाज़ थींदड़ जेके इन्फेक्शियस या जेके आहिनि जरासीमी बीमारियूं आहिनि उन्हनि में हिनखे कैटेगराइज़ कयो वियो आहे। ऐं इन जो घणो तणो जेको फोकस रहियो आहे उहो साउथ अफ्रीकन ऐं जेके अफ्रीकन जेके आहिनि मुख़्तलिफ़ स्टेट्स उते रहियो आहे। पर छाकाणि जी ग्लोबल वर्ल्ड में असां रहूं था, सॼी दुनिया में जेका ह्यूमन जेका ट्रैवलिंग थिए थी उनजे करे जेको आहे उहा मुल्कनि खां कॉन्टिनेंट्स खां उहा फैलिजी रहंदी आहे। इन करे हिकिड़ी इहा अज़म्पशन या हिकिड़ो अंदाज़ो इहो ज़रूरु आहे त पाकिस्तान में जेके 2 केस थिया आहिनि या जेको बि माण्हू जेको हिन ते कॉन्शियस आहे त उनजो हिकिड़ो सबबु इहो आहे जो इहा अहिड़े नमूने बि मुंतक़िल थियण जा हमेशह अंदेशा ऐं ख़तरा रहिया आहिनि। ॿी ॻाल्हि वरी हिन बीमारी सां इहा बि आहे त छाकाणि त वेझड़ में एतिरियूं जेके आहिनि इन्फेक्शियस या जरासीमी या वायरल डिज़ीज़ आयूं आहिनि जिन जा लॻभॻि हिकु जहिड़ा ई जेको आहिनि साइन सिम्पटम ऐं निशानियूं आहिनि। इन जे करे बि माण्हू काफ़ी मुंझियल बि रहंदा आहिनि। साॻी नोयत जा उहे सिम्पटम्स हुजण जे करे इमीडिएटली उहे जेके आहिनि डायग्नोस न थींदा आहिनि ऐं माण्हू उन बीमारी ताईं पहुचण जे बजाए जेके अवेलेबल नॉलेज ऐं जेको बीमारी जा तौर तरीक़ा आहिनि इलाज जा माण्हू उन ते फोकस थी वेंदा आहिनि।
हाणे उनजे करे इहो हिकिड़ो नुक़सानु ऐं हिकिड़ी जेका मिस्ट्री या माण्हू जेको वॾे मुंझारे जो शिकार थींदा आहिनि जॾहिं उहा बीमारी कंहिं मौत जो सबबु बणिबी आहे। त हाणे हिन में बि जेको आहे जेका थियनि थियूं हुन में रेस्पायरेटरी प्रॉब्लम्स बि थियनि था, मथे जो सूरु आहे, जिस्म में बॉडी एक या जिस्म जो सूरु आहे, बुखार आहे, त इहे तक़रीबन सभई फ्लू ऐं इन क़िस्म जी कोरोना कोविड जहिड़ी बीमारियुनि जहिड़ा ई सिम्टम्स आहिनि, जंहिंजे करे इहो असां चई सघूं था त जेका अलॻि जेका स्पेसिफिक जेका उनजे बारे में जेका हाणे ख़बर पई आहे मॉन्की पॉक्स जे हवाले सां त इहा आई आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त इन जो हिकिड़ो सोर्स जेको आहे फ़क़ति ह्यूमन टू ह्यूमन न आहे, पर उन सां गॾोगॾु जेके आहिनि मुख़्तलिफ़ जानवर जेके आहिनि उहे बि उन जो सबबु ऐं ट्रांसमिटिंग जो सबबु आहिनि, जंहिंमें उहा आहिनि, बांदर आहिनि, इन क़िस्म जा जेके जानवर आहिनि जिन जे बाइट थियण सां जेकॾहिं उहो को जानवर माण्हू खे बाइट थो करे पोइ उहा माण्हू में जॾहिं उहो वायरस मुंतक़िल थी थो वञे त उहो वरी ॿिए खे बि जेको आहे माफ़ करियो तव्हांजी ॻाल्हि जेका आहे विच में कटींदुसि त छा जेको उरड़ी आहे या लाखड़ो थींदो आहे आमतौर ते या इन क़िस्म जूं बीमारियूं जेके आमतौर ते थींदियूं आहिनि ऐं पोइ हुनजो को बि ट्रीटमेंट कोन करायो वेंदो आहे ऐं उरड़ी खां त टुका लॻाया वेंदा आहिनि पर उमूमन उरड़ी जा बि रिवायती तौर ते हिकिड़ा टोटका ऐं तरीक़ा इस्तेमालु कया वेंदा आहिनि जंहिंजो नुक़सानु बि थींदो आहे, पर लाखड़े जे हवाले सां बि ॾिठो वियो आहे त उहो माण्हू 4 ॾींहं 5 ॾींहं उहे उन ॿार खे या उन वॾे खे थींदी आहे त उनखे साफ़ु सुथिरो रखंदा आहिनि या घर ताईं महदूद रखंदा आहिनि। ऐं त छा हीअ उन क़िस्म जी बीमारी आहे, उन क़िस्म जो वायरस आहे या हीअ उनखां मुख़्तलिफ़ आहे? हा, उन क़िस्म जो वायरस त न आहे, पर उनजी प्रेज़ेंटेशन या जेको मरीज़ में जेके शयूं निशानियूं ज़ाहिर थियनि थियूं उहे बिल्कुलु जेका नंढी माता या स्मॉल पॉक्स जेको आहे उन जहिड़ियूं ई आहिनि। इन करे ज़ाहिर आहे माण्हुनि जी महदूद जेका सिहत जे बारे में ॼाण आहे, इन करे हू उहे ई रवायती तरीक़ा जेके इस्तेमालु कंदा जेके इंतिहाई ख़तरनाक आहे, छाकाणि हिन बीमारी में जिस्म जी चमड़ी जी वधीक साफ़ सुथराई जी वधीक ज़रूरत हूंदी आहे, पर असां वटि उनखे जी आइसोलेशन में रखियो वेंदो आहे ऐं उनखे जेको आहे वेझारण सिंझारण खां परे कयो वेंदो आहे। त इहे सभु शयूं जेके आहिनि उनखे वधीक पेचीदा कंदियूं आहिनि, छाकाणि त इहो बेसिकली उनजी सॼो स्किन उन ते जेके नंढड़ा नंढड़ा दाणा थी पवंदा आहिनि, पोजड़ा थी पवंदा आहिनि, उनमें रेशिस बि थी पवंदो आहे, त उनखे प्रॉपर तरीक़े सां साफ़ु सुथिरो रखण जी ज़रूरत हूंदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि त ॿिया जेके उनजा गर्भभाती आहिनि उनखां उनखे कॉन्टेक्ट खां बचाइणो पवंदो आहे। त इहे सभु शयूं जेके आहिनि हिकिड़ा त असांजा छाकाणि त हिते इलाज जी सही मौजूदगी न हुजणु, माण्हुनि जो हुते न पहुची सघणु ऐं हिन क़िस्म जूं अचानक उभरंदड़ बीमारियुनि ते असांजी जेको हेल्थ एमरजेंसी जो जेको आहे को तसवुरु न हुजणु, ऐं इन जे करे माण्हू पाण मुरादो पंहिंजे जेको हुनजो फोक विज़डम आहे या जेका पुराणी ॼाण आहे उन मुताबिक़ हू पाण ई सभु शयूं करणु शुरू करे ॾींदा आहिनि। मुंहिंजे ख़्याल में उन्हनि सभिनी शयुनि जे लाइ हिनखे बचणो आहे। बाक़ी हीअ जेका एमपॉक्स आहे इन जी वर्ल्ड वाइड का वैक्सीनेशन कोन्हे ऐं इन में वधि में वधि जेको ज़ोर ॾिनो वेंदो आहे त उनजे एहतियातनि ते ज़ोर ॾिनो वेंदो आहे ऐं उन्हनि में जेकॾहिं कोई इन्फेक्टेड थिए थो त उनखां बचण जे लाइ ॿियनि खे बचाइण वारियूं जेके प्रिकॉशन्स आहिनि या एहतियाती तदाबीर आहे उन ते ज़ोर ॾिनो वेंदो आहे। सही सही डॉक्टर साहब, आख़िरी जेको आहे वायरल जेका माना जेका आहे ट्रीटमेंट जेका आहे मुख़्तलिफ़ वायरस में उहा हिकिड़ी हद ताईं माना रिकमेंडेड थियल आहे या उनखे चयो वियो आहे त उहा इस्तेमालु करे सघे थी, एंटी वायरल जेके आहिनि शयूं। सही जी सही। डॉक्टर साहब, आख़िरी सुवाल आहे, मुख़्तसिर जवाबु ॾिजो। कोविड में पाण गॾिजी कमु कयोसीं ऐं आवाम खे नाज़रीन खे आगाही ॾियण जे लाइ कोशिशि कईसीं। कीअं त ॾिसो लाइफ स्टाइल जेको आहे असांजे माण्हू जो सिंध जे माण्हू जो लाइफ स्टाइल कराची खां कश्मीर ताईं जेको माण्हू रहे पियो उनजो लाइफ स्टाइल में कोविड खां पोइ छा का तब्दीली आई या हिन वक़्तु जेको मौजूदा तव्हां ऑब्ज़र्व कयो पिया उन में इन क़िस्म जूं जेके अचानक सां बीमारियूं पैदा थियनि थियूं उनजो मुक़ाबिलो करणु या उनखे मुंहुं ॾियण जी सघ या आगाही या अवेयरनेस आहे? हिकिड़ी हद ताईं असां ज़रूरु चई सघूं था त माण्हू हिन कोविड खां पोइ थोरो हेल्थ कॉन्शियस ज़रूरु थियो आहे। सिहत जेको असांजी तरजीहात में शामिलु न हुयो, कोविड खां पोइ वॾे पैमाने ते जेको हुन जा लॉसिस थिया आहिनि ज़िंदगीनि जा ऐं हुननि जे इम्पैक्ट जे करे माण्हुनि जे कारोबारनि जा, इन करे माण्हू चाहिनि पिया त शयुनि खे हिकिड़ी हद ताईं सिहतमंद तरीक़े सां गुज़ारिजे, पोइ उन्हनि में खाद खुराक जो बि एहतियात कजे, पंहिंजे रहण सहण जी जेका तौर तरीक़नि में बि उहा तब्दीली आणिजे ऐं गैर ज़रूरी जेका माण्हुनि जो इंटरेक्शन आहे, गैदरिंग्स आहिनि ऐं बिना के सबब जो माण्हुनि जो वॾनि हुजूमनि में हुजण वारो जेको रुझान हुयो उन में ज़रूरु तब्दीली आई आहे।
ऐं पर वरी बि जेको असांजो जेको सिहत जो सिस्टम आहे या हुकूमती जेका सिहत जो रिस्पॉन्स आहे उन में असांखे का बि बहितरी नज़र नथी अचे ऐं उनजो बदतरीन मिसाल जेको आहे असांजे ताज़े बरसातुनि खां पोइ वारी जेका सूरत हाल आहे त उनखे अञा वर्स तरीन कयो आहे। बिल्कुलु सही था चओ। वॾी महिरबानी डॉक्टर साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, इलाज खां चवंदा आहिनि त इलाज खां एहतियात बहितर आहे। हर माण्हू खे एहतियात करणु घुरिजे ऐं सिहतमंद ज़िंदगी गुज़ारण जे लाइ एहतियात ई वाहिद वसीलो आहे, तरीक़ो आहे। पंहिंजो ख़्यालु रखंदा। मूंखे ऐं टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।